हवाला जे ना ते ख़ैरात त ॾे। आ फकीर अल्लाह तोखे वधाईंदो भाउ। वे फकीर वे बिस्कुट खा वे वे तू खा फकीर हा कोई ना हिकिड़ो ॿियो बिस्कुट दे। ख़ैरात ॾिनई ख़ैर जो लाइ। बिस्कुट कहिड़ी ख़ुशी में खाराईंदो। बिस्कुट तो इंज लाइ खारायां थो त सुभाणे रोज़ो शुरू आहे, अॼु खाई पी वठ। हिकिड़ो मुंहिंजो ॿियो कमु कंदे। हुकुम कर, छा कम थी? इहा रमज़ान शरीफ़ जी ख़बर शहर जे वापारियुनि खे न ॾिजांइ। फकीर ॻाल्हि त ॿुध, इहो भला छो? इहे शहर जा वापारी रमज़ान शरीफ़ जो ॿुधी करे महांगाई करे छॾींदा। फ्रूट महांगो करे छॾींदा, सब्ज़ी महांगी करे छॾींदा, घी महांगो करे छॾींदा ऐं अटो महांगो करे छॾींदा। पोइ असां ग़रीब वीचारा कीअं कंदासीं? यार इहो फकीर सफ़ा सच चयो। असुल मुंहिंजो दिमाग़ खोले वियो। असुल सही ॻाल्हि आहे यार, बिल्कुलु बिल्कुलु। असां शहर जा वापारी जेका आहिनि न, हर शइ महांगी करे छॾींदा आहिनि। फ्रूट, नारंगियूं, केला, अटो, आलू पटाटा, हर शइ महांगी करे छॾींदा आहिनि। बाक़ी यार फकीर अॼु मुंहिंजो वॾो ज़हन खोले वियो आहे। दोस्तो जेकॾहिं इहा तव्हांखे वीडियो सुठी लॻे त हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो।